साईं मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां? न मानी मां खाई आयो आहियां। साईं मां तव्हांजे इंतज़ार में हुयमि। मूं सोचियो हो त तव्हां ईंदो त पाण मानी गॾिजी खाईंदासीं। मुंहिंजो इंतज़ार न कंदी कर, बुख लॻंदी त मानी खाई छॾींदी कर। साईं अगरि दिलावर खान त मानी उतां ते कोन खाईंदा, उहो त घर जी सोरठ बेगम सां गॾु खाईंदो आहे। पोइ तव्हां मूंखां एॾी नफ़रत छो था कयो? जेको माण्हू जंहिं क़ाबिल हूंदो आहे न, रावल हुन सां ईअं ई कंदो आहे। तव्हांजो त सॼो ख़ानदान ई नफ़रत जे लाइक़ु आहे। इज़त तव्हांखे रास न ईंदी। बाबा जी ग़लतियुनि जी सज़ा तव्हां मूंखे छो था ॾियो? जेकॾहिं मां तोखे बि इज़त ॾियां न त तूं बि उहे ई ग़लतियूं कंदीअ जेकी तुंहिंजी फुफी ऐं तुंहिंजे पीउ कयो। ऐं हा, इहो न सोचिजांइ त तोखे हिते क़ुर्ब मिलंदो या मोहबत मिलंदी। तोखे हिते हमेशह नफ़रत ई मिलंदी, नफ़रत। छो जो तूं नौकराणी आहीं ऐं हिते नौकराणी थी रहा है। मालिकाणी थियण जी कोशिश न कर। ये तूं जेके ॿ टे तावीज़ जहिड़ा लिखाए आई आहिनि, तूं छा थी सम्झी त ये तावीज़ कम खे पटींदा? चवंदा आहिनि कुझु दवा कुझु दुआ। इन रावल खान जे मथां का बि शइ असरु कंदी कान। मां त सम्झां थो त तूं चम जो पाणी पीतल हूंदसि। मुआ तूं त किरोध न कर, दिलि सां दुआ कर त न्याणी जो मन भलो थिए। यार बाबा अमा करामत वारो मुर्शिदात कयो आहे। चवे पोइ मुंहिंजा तावीज़ हण खण अथई। हरू भरू पंहिंजो पाण फुराए थी मोटियायो। ये तावीज़ कुझु कोन कंदा। मूंखे न ॿ टे रुपया पासियो आहे त मां ई ॿ टे हिलिका कढी ॾियां। हिन मोए खे त अलाह जी ज़ात ते बि इतबार कोन्हे को, ऐं तूं हिन जे अॻियां मुर्शिद जी तो ॻाल्हि करी। जा मान त मां त ॿिन्ही जे नज़रुनि में कटो काफ़र आहे। यार बाबा हा हा हक़ीक़त आहे। अमा ईअं ई सम्झंदी अथई। अहिड़ो को माण है न। मूंखे तूं बि हो सम्झंदो आहीं, पर मोचड़नि जे ख़ौफ़ खां सची न कंदो आहीं। मुआ जेके तुंहिंजा फिरकार हूंदा न, असां त छा हर माण्हू तोखे इहो सम्झंदो। हल साईं मूं माथे कई। हाणे ॾिसूं इहो आहे त मन तावीज़ड़नि जे वसीले तूं छोकिरीअ खे हुन घर में केॾो थी सुखियो कराईं। जल्द ॾिसंदे छोकिरी उते राज कंदी राज, इहो मां तोखे अखियुनि सां ॾेखारींदसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।